अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ॾिसो पिया इंसाफ न्यूज़। मां आहियां मुनीर हुसैन। सकरन खां रिपोर्टर कासिम ख़ास खेली जी रिपोर्ट मूजिब कराची जी नारी सकरन वासी सां प्यार जो परणो करे छॾियो, तहफ़ुज़ जी घुर। ख़बर मूजिब कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन यूसुफ ॻोठ जी रवासिन रिदा वल्द मोहम्मद इस्माइल तनवली, सकरन जे असगर कॉलोनी जे रवासी शकील वल्द अब्दुल गफूर रिंद सां प्यार जो परणो करे छॾियो आहे। नेशनल प्रेस क्लब सकरन पहुची मुस्मात रिदा चयो त आउं प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदी हुअसि। शकील असांजे पाड़े में रहंदो हो। हिन खे ॾिसी मूंखे हिन सां प्यार थी वियो, जंहिंखां पोइ मूं शकील सां राज़ ख़ुशी सां कुझु ॾींहं पहिरीं शादी कई आहे। असां पाण में ख़ुशि रहूं पिया, पर मुंहिंजो भेणीयो वकास असांखे जान खां नुक़सान ॾियण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। जॾहिं त मुंहिंजा माइट बि मुंहिंजी शादी में ख़ुशि आहिनि, पर वकास बिना सबब असांखे परेशान करे रहियो आहे, जंहिंखां असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिननि SSP ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो त असांखे फ़ौरी तौरु तहफ़ुज़ ॾेई असांजी ज़िंदगी बचाई वञे।